नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मोहरम मां ख़बर ॾींदा हलंदो। मोहरम में सैयद आशिक अली शाह जे भाइटी सैयद मंठार अली शाह जी शादी तकरीब में तालीम जे वज़ीर सईद गनी शिरकत ख़सूसी ॻाल्हि ॿोल अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हींअर जेका पीडीएम जेका तहरीक हलाए पई तव्हांजे हवाले सां केतिरी कामयाब थी चुकी आहे ऐं केतिरी थियण वारी आहे? तहरीक जी कामयाबी जो अंदाज़ो तव्हां हिन ॻाल्हि सां लॻायो जो वज़ीर आज़म जे मुंहिंजा वज़ीर हुजनि सभु परेशान आहिनि ऐं उन्हनि जी मीटिंग जेका बि हुजे चाहे काबीना जी तहरीक मीटिंग हुजे उते सवाइ पीडीएम जे के ॿिए इशू ते ॻाल्हि थिए कोन्हे। जेकॾहिं उनजे दिमाग़नि में पीडीएम जेका पीडीएम सवार थी वञे उन असर ते सवार हुजे हर वक़्तु उन्हनि खे पीडीएम जो ख़्यालु हुजे त इन सां ज़ाहिर थो थिए त पीडीएम जी तयारी कामयाबु थिए पई, हुकूमत कमज़ोर थिए पई ऐं हुकूमत परेशान थी आहे। सर स्कूल खोलण जो केसि ताईं तव्हांजो इरादो आहे? जेके स्कूल आहिनि स्कूलनि जे लाइ स्कूल खोलण जे लाइ हिकिड़ी कमेटी आहे जंहिंमें चारि सूबनि जा जेके तालीम जा वज़ीर आहिनि जेको मिनिस्टर एजुकेशन जो असां गॾिजी वेंदा आहियूं उते रिव्यू कंदा आहियूं सिचुएशन जनवरी में हिकिड़ी मीटिंग थियणी आहे हुन में हालात खे असां ॾिसंदासीं पर मूंखे इहो लॻे कोन थो जनवरी में स्कूल खुली सघे इन करे जेके केसिस आहिनि कोविड जा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।